प्रोफेसर अजमल सावंत के कत्ल खिलाफ बांधी ग्रेजुएट सोसाइटी एंड प्रेस क्लब बांधी जे सहाफ़िन पारां जावेद खासखेली, शकील जमाली, भलेडिनो डायरी, नूरुद्दीन खासखेली, इमदाद महेसर, इम्तियाज़ अली जमाली, मोहम्मद हनीफ, सजन खान, अब्दुल हलीम जमाली की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि पारां भोतार को निज़ाम नामंजूर, वडेरा शाही नामंजूर, कबीलाई झेड़ा नामंजूर जा नारा हया। शहर के मुख़्तलिफ़ बाज़ारुनि खां रैली कढी वई, जेका प्रेस क्लब बांधी साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त प्रोफेसर अजमल सावंत जो क़त्ल शऊर जो क़त्ल आहे, जंहिं ख़िलाफ़ पढ़ियल लिखियल तबिको सरापा एहतजाज बणियल आहे। सरदारी ऐं भोतार के निज़ाम केतिराई पढ़ियल लिखियल नौजवान मौत जी निंड सुम्हारे छॾिया आहिनि, पर हुकूमत खे फ़र्क़ु ई नथो पवे। जेकॾहिं ईअं ई पढ़ियल लिखियल तबिको कबीलाई झेड़नि जे वर चढ़ियल रहियो ऐं शऊर खे मौत जी निंड सुम्हारियो वियो त असांजो मुस्तक़बिल रोशन थियण बजाए ऊंदाही में ॿुॾी वेंदो। उन लाइ हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि खे गिरफ़्तार करे ऐं कबीलाई झेड़नि में मुलविस सरदारनि जागीरदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे कबीलाई झेड़ा ख़त्म कराया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।